अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मुहबत ऐं हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। मुहबत हेखिली आहे ज़िंदगी। मुहबत उदास करे वेंदी आहे, अकेलो करे वेंदी आहे। असीं सभु उन राज़ खां वाक़िफ़ हूंदा आहियूं त रिण जे हिन सफ़र में तमामु घटि माण्हुनि खे मंज़िल मुक़दर में मिलंदी आहे ऐं उन्हनि मां वरी तमामु घटि माण्हू उहा मंज़िल माणण खां पोइ उन जी क़दुरु करण जी क़ुवत रखंदा आहिनि। न त घणो करे उहा मुहबत माणजण खां पोइ ज़ियान थी वेंदी आहे। बेक़दरीअ जे वर चढ़ी सुॾकनि जे ग़िलाफ़ में वेड़जी पंहिंजे औज उरूज जे दौर खे यादि कंदी रहंदी आहे। बेक़दरी घणो करे मुहबत जे हमक़दम हलंदी आहे, जिते बि वझ मिलंदो अथसि खेसि धसे रखंदी आहे। उहो मातम हर उहो ज़ी शऊर कंदो रहे थो जंहिं मुहबत जो ज़ाइक़ो चखियो हुजे या जंहिं उहा दावा दामन में भरी हुजे त ही साह कंहिं ॿिए जी अमानत आहे। खोट अची वई आहे जहान में अज़ीज़ान मन। खोटी त ही अज़ल अबद खां आहे, पर अॼुकल्ह उहा निस्बत कुझु कमाल बणिजंदी थी वञे। दांगीअ ते वरण जी दावा कंदड़ रत बि हाणे बोड़िया करे काराटिजे थो। दिलि जे थांव जी कलई अलाए त कॾहिं खां लही चुकी आहे। काराटियल रत हाणे त मुहबतुनि जे थांव में पोसल थो करे, धप करे थो। वरण त खांसि अलाए कॾहिं खां विसरी चुको आहे। असीं उहो सभु ईअं अलाए छो करे रहिया आहियूं साहिबाने इल्मु हुन। ज़मानो शायदि मटिजी वियो आहे। सिको राइजुल वक़्तु हाणे प्रेम न आहे, माया आहे, जेको दरअसल सिको सॾाइण जो हक़दार बि आहे। प्रेम खे कहिड़ी हैसियत आहे जो पाव बसर बि ख़रीद नथो करे सघे। छॾियो साईं किताबी ॻाल्हियूं, उहे ज़माना ई विया जॾहिं मुहबत जे मोट में मुहबत मिलंदी हुई या मुहबत जे मोट में माया मिलंदी हुई। हाणे त सिर्फ़ु हिकिड़ो उसूल हले थो क़िबला त माया जे मोट में जेतिरी मुहबत वणेव हासिलु कयो। पैसा फेंक तमाशा देख जो कौल मुहबत ऐं माया ते 100% सादिक अची वियो आहे। जदीद तरीन स्क्रीन ते नज़र ईंदड़ मुहबत जे तमाशे में किरदारनि जी उणत बि अजीब थी वई आहे। हाणे अमीर ग़रीब जी मुहबत किथे साईं? हाणे त बसि हर को अमीर अमीर खेॾी रहियो आहे। तव्हांखे किथे को ग़रीब ॾिसण में अचे थो? जिदतुनि सां सथियल हिन जहान में दौरे जदीद में जज़्बे जहिड़ी का सस्ती शइ त किथे रही ई कान्हे। अहसास करखण जी क़ुवत खां महरूम थींदो थो वञे। ॿियनि जी सोच ते खिल ईंदी थी रहे ऐं पंहिंजी सोच जी उॾाम ते वरी पाण ई पाण खे प्यारु ईंदो थो रहे। उहो सभु अलाए कीअं थी वियो आहे। शायदि शयूं सस्तियूं थी वियूं आहिनि साहिबु, या शायदि मेला मुलाक़ातूं एतिरा घणा थी रहिया आहिनि जो विच वारो अलाए केतिरो गुबार ग़ाइब थो थी वञे। बसि रूह रूह सां ॻंढियल थो लॻे, राब्तो ठका ठक आहे, रिश्तो नातो खचा खच आहे। शयुनि जे हुजूम में माण्हू अकेलो थी वियो आहे। अलाए छो खेसि पंहिंजी उहा अकेलाइप वणणु लॻी आहे। परे छो था वञूं? हिकिड़ो नंढो मिसाल था खणूं। किथे यारनि दोस्तारनि जी कंहिं महफ़िल में जे सभु कठे हुजनि त तव्हांखे उन भरीअ महफ़िल में बि अलाए केतिरा लम्हा अहिड़ा मिलंदा जो हर को पंहिंजे पंहिंजे मोबाइल में गुम नज़र ईंदो। को डायल पियो कंदो त को रिसीव। कंहिंखे मेल बॉक्स ख़ाली करिणो हूंदो त कंहिंखे मज़ेदार मैसेजिस अॻियां मोकिलणा हूंदा। हुजूम में एॾी अकेलाई, कमाल आहे साईं। ऐं मथां वरी हिकिड़ी ॿी ॾुख जी बि झलक ॾिसी वठो। वक़ूफ़ जे हिन जहान में रिश्तनि जे ॾोर लिकाइण बि ॾाए हथ जो खेल थी वियो आहे। 30-40 खनि माण्हुनि जे विच में वेठे ॿ बज़ाहिर अजनबी वजूद हिक ॿिए सां राज़ो न्याज़ में मशग़ूल आहिनि। लॻे पियो त अलिफ़ लाइ कंहिंसां पियो ॻाल्हाए ऐं ॿिए जी गुफ़्तगूअ जो मुआविर को ॿियो आहे। न ॼाण उहे ॿई कमाल ख़ूबीअ सां हिक ॿिए सां ॻाल्हाए रहिया आहिनि। असीं बेवकूफ़ ॾंद कढंदे मज़े मज़े सां ख़्वारीअ जे हुन जाम मां चुस्का भरींदा रहूं था। जदीद तरीन सहूलियत असांखे केतिरो न अकेलो करे वञे थी। हाणे हर हंधि खणी ईअं न थींदो हुजे, पर उहो अहसासु त मुंहिंजी प्राइवेसी क़ाइमु आहे हिकु अजीब ज़ियान करे छॾियो आहे। लिकाइण जो इल्मु निर्वार करण जी ॼाण खां चढ़ी वियो आहे ऐं जिते लिकाइणु घुरिजे हा उते ज़ाहिर करणु असांजी सकाफ़त ऐं तहज़ीब जूं पाड़ूं पटे रहियो आहे।
अॻे मुआशिरे में पंहिंजे अजीब रिश्तनि खे लिकायो वेंदो हो, हाणे मोबाइल नंबर वॾे आराम सां मटा सटा जे सफ़र खे तइ कनि था। अलाए छो दिलि चवे थी त उहो लिखिजे त असांजो नओं नसुलु मुहबतुनि जे मामले में एॾो ख़ुशनसीबु न आहे जेतिरो असीं ऐं असां खां पहिरियां वजूद रहिया। जॾहिं हिकिड़ी झलक ॾिसण बि क़यामत बणिजी वेंदो हो, ऐं जे वरी दीदार नसीबु थिए ऐं क़िस्मत महिरबान थी बि पवे त बि ख़बर तॾहिं पवंदी हुई जॾहिं सरापा ख़ुशबू वजूद गुज़री वेंदो हो ऐं अखियूं ख़ाली अक्स झटींदियूं वतंदियूं हुयूं। न ॾिसण खां पोइ बि ॾिसण जो अहसासु कित कितायूं कंदो, ऐं हिते ॾिसण खां पोइ बि ॼण कुझु बि हासिलु नथो थिए। ज़िंदगी केतिरी न मटिजी वई आहे अज़ीज़ाने मन। हाणे उते दौरे जदीद जो जदीद वजूद उहा ॻाल्हि चई सघे थो त साईं जे असीं अकेला ॻोल्हियूं था त अव्हां कहिड़ा अक कारा कया हुआ। असीं त प्रैक्टिकल आहियूं, बिना कंहिंखे डिस्टर्ब कंदे पंहिंजो पाण में पूरा आहियूं। अव्हां वांगुरु घटि में घटि थधनि साहनि ते ज़ोर त न आहे जो बसि रुगो अकेला आहियूं ॻोल्हींदा हुयऊं ऐं उदास गीत ॻाए मुंहुं मोननि में हणी ॾाढी वधाए पिया शुकारा भरींदा हो। त उनजो जवाब बि बिना सवलो आहे। अॻे पिरी पिरी हूंदो हो, को तमाशो न हूंदो। हिन जी ॻाल्हि ॿियनि सां माम में कई वेंदी हुई, ईअं हर कंहिं सां खेसि मुलाक़ात न कराई वेंदी हुई। संदसि परदो संदसि लॼ पंहिंजी ज़ात खां पंहिंजे वजूद खां मथे भांइबी हुई। मुहबत जे इक़रार खां पोइ बि ईअं लाइनूं मिलियल हूंदियूं हुयूं, वेझड़ाइप थी कान सघंदी हुई। तंहिं करे विच में हिकु अजीब परदो हायल रहंदो हो। माण्हू माण्हूअ जे नाले थी बि लॼारो नालो खणंदो हो। हाणे त हथु मिलाए शेक हैंड कराए तारीफ़ जी रस्म अदा कई वञे थी। अॻे अज़ीज़ाने मन केरु गॾु न हूंदे बि गॾु हूंदो, ऐं हाणे अलाए छो गॾु हूंदे बि साथ जो अहसासु मुकमिल नथो थिए। छा तव्हां कॾहिं उन बाबति सोचियो आहे? दुनिया उन जे ॻोल्हे जा वेढ़िजी वई आहे, जिते नाले साफ़ कंदड़ खां वठी जेट प्लेस में सफ़र कंदड़ हिकु ई मशीन इस्तेमालु करे थो ऐं ॻंढियल रहे थो। ठीकु आहे, हिकिड़े वटि पैसा घणा आहिनि ऐं ॿिए वटि घटि, पर सहूलियत त ॿई हिकु जहिड़ी माणीनि था न। उते उहो चवणु त बिन अहम आहे त नफ़्सियाती हवाले सां उहे तालुक जेके ॾिसी जुड़नि उन्हनि तालुकनि खां कमज़ोर हूंदा आहिनि जेके न ॾिसी जुड़ंदा आहिनि। मिसाल तौरु आवाज़ जे तालुक सां जुड़ियल रिश्तो, कंप्यूटर जे स्क्रीन जे आङुरियुनि जी मदद सां थींदड़ गुफ़्तगू ऐं ॿिए जी मार्फत ॻाल्हि करण ऐं ॿुधण जो अहसासु उन्हनि सभिनी शयुनि खां मज़बूत हूंदा आहिनि जेके साम्हूं थींदियूं हुजनि। दुनिया में उन्हनि माण्हुनि जो अंगु तमामु घणो आहे जेके बिना ॾिसण जे इज़हार में मज़बूत हूंदा आहिनि। याने जीअं माण्हू फ़ोन ते ॻाल्हाए त छाकाणि त साम्हूं सिर्फ़ु आवाज़ु आहे त अलाए केतिरा इज़हार थी वेंदा आहिनि। तव्हां आज़माए ॾिसो, अलाए केतिरा अहिड़ा जुमिला जेके फ़ोन ते चई सघजनि था साम्हूं अदा न थी सघंदा आहिनि। हाणे रुगो हिन हिकिड़े आवाज़ याने मोबाइल फ़ोन ई असांजी मुहबतनि जी तहज़ीब मटाए छॾी आहे। शुरूअ में अर्ज़ु कयुमि न, हाणे माया ज़रूरी थी वई आहे। जे हूंदी त कार्ड बि लोड थींदो, न त सभु ख़ाक आहे मिठा। जज़्बनि जे अर्ज़ाए पर लाह कढी छॾिया आहिनि साईं। अॻे इश्क निपूड़े धाणा कढी अकेलो करे उछलाईंदो हो, त हाणे हर वैलेंटाइन आई लव यू जे जुमिले जो रस कढी फोग खे अकेलो कंदो थो रहे। गोबिंद हसन दर्स जो हिकु नज़म लिखी ॾिनो आहे, पढ़ो ऐं सोचो। केरु अकेलो थी वियो आहे, मुहबत या असां? मुहबत असांखे अकेलो करे वेंदी आहे या हाणे असां खेसि अकेलो करे छॾियो आहे? नज़म जो उनवान आहे, मुहबत हेखिली आहे। छॾण लाइ छोकिरियूं छॾजनि मगर पोइ छा त पियो खणिजे। छॾण लाइ छोकिरियूं छॾजनि मगर पोइ छा त पियो खणिजे। करण लाइ कम के ई आहिनि, मुहबत हेखिली आहे। उधारी ज़िंदगी आहे, नक़दा प्यार हिन जो ई, ज़माने में ज़ंजीरूं कई वणे थो हार हिन जो ई। ॿ टे ॿूटा खणी पोखियां गुलनि जा गंज थी पवंदा, करियां कुझु ढंढ सां ॻाल्हियूं बतेला हंज थी पवंदा। वणनि खे कोठ का ॾेई मिलायां आबिशारनि सां, निमन जे ॻोठ में नए सिर कयां मां रांदि ॿारनि सां। पुराणा थांव टामे जा कल्ह ई कंहिंखां करायां मां। कुंडीअ जो कमु थियो पूरो, मच्छी सारी तरायां मां। चढ़ी मां डांद गाॾीअ ते, अचां कुझु ओॾड़ो हुनखे।
हवाउनि जे हिंदोरे में ॾियां मां लोॾड़ो हुनखे। समूरो ही तसवुर आहे, समूरा ख़्वाब ई आहिनि, हयातीअ जे किताबनि जा अधूरा बाब ई आहिनि। रुगो आहे रश रोडनि ते, गिटनि में बेदिली आहे, करियां थो प्यार मां तन्हा, मुहबत हेखिली आहे। मुहबत खे सस्तो न कयो साईं, शयूं सस्तियूं थियनि त वठण वारा नेठि बि थकिजी पवंदा आहिनि। ऐं सस्ती शइ जो मुल्ह हूअं ई अव्हां सभु ॼाणो था। हिन महांगे जज़्बे खे महांगो रखो, न त असां ऐं अव्हां जे करे उहो ॾाढो अकेलो थी वेंदो। छपियल आचार 4 नवंबर 2007 ईस्वी।